ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 20/7/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बेगर सां प्रिंस ठहिण जो आधार आहे प्योरिटी, पवित्रता। पवित्र ठहिण सां ई पवित्र दुनिया जी राजाई मिलंदी। प्रश्न आहे हिन पाठशाला जो कहिड़ो पाठ तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहे ॾींदो? उत्तर आहे तव्हां हिन पाठशाला में रोज़ इहे ई पाठ पढ़ंदा आहियो कि असां शरीर न आत्मा आहियूं। आत्म अभिमानी ठहिण सां ई तव्हां मनुष्य खां देवता, नर सां नारायण ठही वेंदा। हिन समय सभु कुझु मात्र पुजारी हिन समय सभु मनुष्य मात्र पुजारी अर्थात पतित अभिमानी आहिनि। हिन करे पतित पावन बाप खे पुकारंदा आहिनि। गीता छॾे बि ॾियो आकाश सिंहासन। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि कि इहा ओम शांति कंहिं चयो? कहिड़े ॿारनि? आत्मायूं ॼाणंदियूं आहिनि कि ओम शांति कंहिंजी आत्मा चई। कंहिं चयो? कहिड़े ॿारनि चयो? ओम शांति कंहिं चयो? कहिड़े ॿारनि चयो? आत्मायूं ॼाणंदियूं आहिनि कि ओम शांति कंहिं आत्मा चई? परमपिता परमात्मा चई। ॿार ॼाणंदा आहिनि मनुष्यनि जी आत्मा न चई, इहे परमपिता परमात्मा शिव चई। उहो सभिनि जो बाप ऊंचो आहे। हाणे गीत में ॿुधियो न, भारत ते ॾाढो माया जो परछायो पियो आहे। ॾाढा पतित थी विया आहिनि। हिन करे पुकारंदा आहिनि कि हे पतित पावन वरी खां अचो, पावन ठाहियो। आत्मा ई सॾु कंदी आहे पंहिंजे बाप खे, जंहिंखे भॻवानु चईंदा आहिनि उहो ई पतित पावन आहे। हिक जी महिमा थींदी आहे। उहे आहिनि सभी आत्माउनि जो बेहद जो बाप। हिते सभु पतित ठही विया आहिनि। सभु पुकारंदा आहिनि हे परमपिता परमात्मा। उहे ई ज्ञान जा सागर बि आहिनि, पतित पावन बि आहिनि। उहे पिता बि आहिनि त शिक्षक बि आहिनि। श्री ज्ञान जा सागर बि आहिनि न, वर्ल्ड अथॉरिटी आहिनि शिव बाबा। सभी वेदनि शास्त्रनि ग्रंथनि खे ॼाणण वारा आहिनि। उन्हनि खे चईंदा ई आहियूं नॉलेजफुल। त हिन समय सभु पारलौकिक बाप खे पुकारंदा आहिनि। श्री सभी दुखी आहिनि, चईंदा आहिनि गॉड फादर। उन्हनि जो नाम बि खपे न, उन्हनि जो नाम ॻायल आहे शिव बाबा। उहो ई ऊच ते ऊच ज्ञान जा सागर, सुख जा सागर, शांति जा सागर आहिनि। ये मनुष्य जी आत्मा पंहिंजे बाप जी महिमा कंदी आहे। ऊच ते ऊच आत्मा कंहिंजी? परमपिता परमात्मा जी। उहा आहे परम पतित। मनुष्य उन्हनि खे यादि कंदा आहिनि। सतयुग में जॾहिं पावन भारत हुयो, देवी देवताउनि जो राज्य हुयो, त कोई पतित न हुयो। इहा आहे तमो प्रधान दुनिया, अर्थात दुनिया में जो मनुष्य रहंदा आहिनि सभु पाप आत्मायूं आहिनि। इहे ई भारत पावन हुयो, इहे ई भारत पतित थियो आहे। हिते कलयुग में सभु पतित आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो ज्ञान जो सागर, पतित पावन, परमपिता परमात्मा परम धाम खां अची करे असांखे ब्रह्मा द्वारा पढ़ाईंदा आहिनि। ज़रूरु उन्हनि खे शरीर खपे न। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। ज्ञान सागर जो अथॉरिटी आहे, उहो ई सभु कुझु ॼाणंदा आहिनि। भारत में चित्र बि ॾेखारींदा आहिनि। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो, उन्हनि जे हथ में शास्त्र ॾींदा आहिनि। हाणे विष्णु कोई सभु शास्त्रनि जो सार न ॿुधाईंदो आहे। परमपिता परमात्मा जो ज्ञान जा सागर आहिनि। ब्रह्मा द्वारा सभु शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर जो बि उहे रचयिता आहिनि। ब्रह्मा खे व विष्णु खे ज्ञान सागर न चईंदासीं। शंकर जी त ॻाल्हि ई छॾो। हाणे ज्ञान सागर के निराकार ऊच ते ऊच परम पिता परमात्मा ई पतित पावन आहे।
निराकार ऊच ते ऊच परमात्मा ही पतित पावन। ये महिमा आहे हुन परमपिता परमात्मा जी। हिते भी आत्मा जी महिमा थींदी आहे। आत्मा ही शरीर द्वारा चईंदी आहे मां प्रेसिडेंट आहियां, बैरिस्टर आहियां, मां फलानो मिनिस्टर आहियां। आत्मा ही मर्तबो वठंदी आहे। शरीर द्वारा आत्मा चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। हिन समय जॾहिं बाप ईंदा आहिनि, चईंदा आहिनि ॿार आत्म अभिमानी ठहो। मां तव्हांजो बाप आयो आहे तव्हांखे इहे पाठ पढ़ाइण। इहा पाठशाला आहे मनुष्य खां देवता, नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिण जी। बाप खे सभी आत्मायूं सॾु कंदियूं आहिनि, हे परमपिता परमात्मा जॾहिं निराकार दुनिया सां साकारी दुनिया में अचो, रूप बदिलो। तव्हां निराकारी आत्मायूं जॾहिं शरीर में ईंदा आहियो त गर्भ में ईंदा आहियो, पुनर्जन्म वठंदा आहियो। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां 84 जन्म गर्भ में सां वरिता, हिकु शरीर छॾे पोइ गर्भ में वेंदा आहियो, ईअं 84 जन्म वठंदा आहियो। मां त गर्भ में न वेंदो आहियां। भारतवासी असल में देवी देवता धर्म जा हुया। पोइ सीढ़ी हेठि उतरंदा आहिनि, क्षत्रिय वर्ण में बि, पोइ वैश्य शूद्र वर्ण में कलायूं कम थींदियूं आहिनि। भारत 16 कला संपूर्ण हुयो, पोइ 14 कला ठहियो आहे। भारतवासी पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। 84 जन्म भारतवासी वठंदा आहिनि, ॿियो कोई धर्म वारा 84 जन्म न वठंदा आहिनि। तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियो, इहा ज्ञान जी ॻाल्हि आहे। सुदर्शन चक्रधारी ठहिण सां तव्हां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदा आहियो। तव्हां सुठी रीति ॼाणंदा आहियो असां हिते आया आहियूं पतित सां पावन ठहिण। इहा आहे ई पतित दुनिया। पतित पावन सर्व जो सदगति दाता त हिकु बाबा ई आहे। सभु उन्हनि खे ई पुकारंदा आहिनि, बाबा खे यादि कंदा आहिनि, श्री कृष्ण खे न। श्री कृष्ण गीता न ॿुधाई। गीता आहे सर्वशास्त्र में शिरोमणि। भारत जी गीता कंहिं धर्म जो शास्त्र आहे, आदि सनातन देवी देवता धर्म जो। कंहिं गीता ॻाई, राजयोग कंहिं सेखारियो, परमपिता परमात्मा पतित पावन बाबा त तव्हांजी आत्मा जो निराकार हुई, उन्हनि हाणे इहा साकार शरीर धारण कयो। असांजी आत्मा जो निराकार हुई, हुननि हाणे इहे साकार शरीर धारण कयो आहे। साकार मनुष्य खे कॾहिं भॻवान न चईंदासीं। बसि सत्युग में लक्ष्मी नारायण आहिनि त बि उन्हनि खे भॻवान न चईंदासीं। इहे त करे करे उपाधि टाइटल ॾिबी आहे। क़ाइदे अनुसार भॻवान त हिकु ई आहे, क्रिएटर इज़ वन। बाक़ी उहे देवताऊं 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे, बाक़ी उहे आहिनि देवताऊं। हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, इन्हनि खे महाराजा महारानी चइबो आहे। भॻवानु महाराजा न ठहींदो आहे, उहो त बाप ई आहे न, जो अची करे भारतवासियुनि खे अहिड़ो देवी देवता ठाहींदा आहिनि। हाणे त देवी देवता धर्म जो कोई आहे न, इन्हनि खे चइबो आहे रावण संप्रदाय। श्री रावण राज्य आहे न, रावण खे वर्ष जलाईंदा रहंदा आहिनि, छो जो इहे पुराणो दुश्मन आहे। परंतु इन्हनि खे भारतवासी ॼाणंदा न आहिनि। शास्त्रनि में बि हिन जो वर्णन न आहे कि रावण केरु आहे। रावण खे 10 शीश छो ॾेखारिया आहिनि, इन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झणो। मनुष्य त बिल्कुलु पत्थर बुद्धि आहिनि। पारस बुद्धि हिन लक्ष्मी नारायण आदि खे चईंदा आहिनि। पारसनाथनी जो राज्य हुयो, यथा राजा रानी तथा प्रजा। भारत जहिड़ो सुखधाम ॿियो कोई खंड हूंदो ई न आहे। जॾहिं भारत में स्वर्ग हुयो त कोई बीमारी दुख रोग ई न हुयो, संपूर्ण सुख हुयो न। गायल बि आहे, ईश्वर जी महिमा अपार आहे। वैसे भारत जी बि महिमा अपरंपार आहे। सॼो मदार प्योरिटी ते आहे। पुकारदा बि ईअं आहिनि, सभु पतित आहिनि। पीस कीअं, प्रॉस्पेरिटी बि न आहे। हाणे तव्हां सम्झो, असां भारतवासी सूर्यवंशी देवी देवता हुयासीं।
पोइ असां धीरे धीरे पतित थिया आहियूं। इन्हनि खे चइबो आहे मृत्यु लोक। इनखे आग लॻणी आहे। इहे शिव ज्ञान यज्ञ, रुद्र ज्ञान यज्ञ बि चईंदा आहिनि। मनुष्य नाम त ॾाढा रखी छॾिया आहिनि। जिते बि शिव जी मूर्ति ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे भिन्न भिन्न नाम रखी छॾींदा आहिनि। हिक जा अनेक नाम सां मंदर ठाहींदा आहिनि। त बाप बि सम्झाईंदा आहिनि ज्ञान भक्ति वैराग्य। हाणे भक्ति पूरी थींदी आहे, तव्हांखे भक्ति सां वैराग्य ईंदो आहे। अर्थात हिन पुराणी दुनिया सां वैराग्य। ये पुराणी दुनिया विनाश थियणी आहे न। ॿार पुछंदा आहिनि बाबा असां पतित खां पावन कीअं ठहूं। कई नया ईंदा आहिनि त अलाउ न कबो आहे। जीअं कॉलेज में कोई नयो अची करे वेहे त कुझु बि सम्झी न सघे न, ऐं कंहिंखे बि पतो न आहे मनुष्य खां देवता कीअं ठहींदा आहियूं। मनुष्य जो पतित आहिनि उहो ई पावन ठहींदा आहिनि। हिन समय भारत बि बेगर आहे। सतयुग में भारत प्रिंस हुयो। श्री कृष्ण सतयुग जो पहिरियों नंबर प्रिंस हुयो। उन्हनि में सभु गुण आहिनि। राज्य लक्ष्मी नारायण जो चईंदासीं। श्री कृष्ण त प्रिंस हुयो, राधे प्रिंसेस हुई। श्री कृष्ण प्रिंस जी महिमा ॻायल आहे। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण। उन्हनि कोई गीता थोरी ॿुधाई। उहो त सतयुग जा प्रिंस हुया न। उहो पतित मनुष्यनि खे पावन ठाहिण लाइ गीता पाठ ॿुधाई। ईअं थी न सघंदो आहे। इहे सभु शास्त्र आहिनि भक्ति मार्ग जा। केतिरा शास्त्रनि जी महिमा आहे। सतयुग में कोई शास्त्र चित्र आदि भक्ति जा हूंदा ई न आहिनि। हुते त ज्ञान जी प्रालब्ध हूंदी आहे। सतयुग में त ज्ञान जी प्रालब्ध हूंदी आहे 21 जन्मनि जे लाइ। वरी खां सतयुग में राज्य भाग्य वठूं था। भारतवासी सतयुग में 5000 वर्ष पहिरियों पूरी विश्व जा मालिक हुया। ॿियो कोई पार्टीशन आदि हुयो ई न। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे न। हाणे कलयुग जो अंत आहे न। विनाश साम्हूं बीठो आहे। भॻवानु इहे ज्ञान यज्ञ रचियो। पतित कलयुग खे पावन सतयुग ठाहिणो आहे त ज़रूरु पतित दुनिया जो विनाश थींदो। ॻायल बि आहे ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना। सो हाणे शिव बाबा ब्रह्मा द्वारा कराइनि था। तव्हां हाणे मनुष्य खां देवता ठहो था। ॻाईंदा बि आहिनि परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि। उहो त थी वियो प्रजापिता ब्रह्मा। उन्हनि जी सभु औलाद आहिनि। ॻाईंदा बि आहिनि परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि। उहो त थी वियो प्रजापिता ब्रह्मा। उन्हनि जी सभु औलाद आहिनि। बराबरि ब्रह्मा द्वारा ई स्वर्ग जी स्थापना थी हुई न। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों मां संगम ते ई आयो हुयुमि ताकी राजिक सिखाइण। श्री कृष्ण न, मां आयो हुयुमि। श्री कृष्ण पतित दुनिया में अची न सघे। बाप ई ईंदा आहिनि न। उहो ई सर्व जो सदगति दाता आहे। मनुष्य खे सदगति ॾेई न सघंदा आहिनि। यादि बि सभई हिक खे ई कंदा आहिनि। परम पिता परमात्मा किथे रहंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो परम धाम में रहंदा आहिनि। उहा आहे ब्रह्म महातत्व। हुते आत्मायूं पवित्र आहिनि। जीअं महात्मायूं आहिनि हिते बि महान आत्मा आहे। पतित आत्मा चईंदा आहिनि न। वास्तव में हिते महान आत्मा हिकु बि न आहे। आत्मा खे पावन सतो प्रदान ठहिणो आहे। ज्ञान और योग सां न कि पाणी सां। आत्मा ई पतित ठही आहे। आत्मा में ई खाद पईंदी आहे। आत्मा ई गोल्डन सिल्वर कॉपर आयरन ठहींदी आहे। सभी आत्माऊं जो पतित आहिनि। इन्हनि खे पावन कीअं ठाहियूं। सवाइ बाबा जे ॿियो कोई ठाहे न सघे।
शिव बाबा जी बाप ही वेही सम्झाईंदा आहिनि मामिकम यादि करो त तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। जेतिरो यादि कंदा ओतिरो पतित पावन ठहींदा। महिनत हिन में आहे, ज्ञान त सॼो बुद्धि में आहे न। इहे चक्र कीअं फिरंदो आहे, असां 84 जो जन्म कीअं वठंदा आहियूं, सतयुग में केतिरो समय राज्य हलंदो आहे, पोइ रावण कीअं ईंदो आहे, रावण केरु आहे, इहे बि कंहिंखे पतो न आहे। कॾहिं का रावण खे जलाईंदा ईंदा आहियूं, इहे बि कंहिंखे पतो न आहे। हर वर्ष रावण खे जलाईंदा आहियूं। सतयुग में त न जलाईंदासीं, हाणे आहे ई रावण राज्य। राम राज्य त कोई स्थापना करे न सघंदो आहे न, इहे त बाप जो ई कमु आहे। पतित मनुष्य त करे न सघंदा आहिनि, उहो त सभु विनाश थी वेंदा। पर दुनिया ई विनाश थियणी आहे। सतयुग में हिकु बि ईअं न चईंदा कि हे पतित पावन अचो, उहो त पावन दुनिया आहे न। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो कि हिन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो स्वर्ग जो मालिक कंहिं ठातो, पोइ हिननि 84 जन्म कीअं वरिता। आदि सनातन देवी देवता धर्म जा ही 84 जन्म, आदि सनातन देवी देवता धर्म वारनि ही 84 जन्म वरिता आहिनि। उहे हिन समय शूद्रवंशी आहिनि, हाणे पोइ ब्राह्मणवंशी ठहींदा आहिनि। हाणे तव्हां ब्राह्मण चोटी आहियो, इहे ऊच ते ऊच चोटी आहे। ब्रह्मा मुख वंशावली, ब्राह्मण कुलभूषण। हाणे तव्हां शिव बाबा जा ॿार बि आहियो, पोतरा पोतरियूं बि आहियो। शिववंशी पोइ ब्रह्मा कुमार कुमारियूं, वरसो मिलंदो आहे ॾाॾे सां, शिव दादा सां। बाप चईंदा आहिनि मूंखे निरंतर यादि करो, पावन ठहो त तव्हां मूं वटि मुक्ति धाम में अची वेंदा। इन ॻाल्हियुनि खे सम्झंदा उहे ई जंहिं कल्प पहिरियों सम्झो। उहे त हज़ारों आहिनि। कोई पुछंदा आहिनि केतिरा बीके आहिनि, चओ हज़ारनि जी अंदाज़ में आहे। हिन दैवी जाड़ जी वृद्धि थींदी वेंदी आहे। हाणे पोइ वरी खां सैम्पलिंग लॻे थो आदि सनातन देवी देवता धर्म जो, छो जो देवी देवता धर्म आहे ई न। त बाबा वरी खां हाणे सैम्पलिंग लॻाइनि था। सभु पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा रहंदा आहिनि, ॿियो धर्म में कन्वर्ट थी विया आहिनि। पोइ सभु निकिरी ईंदा, अची करे बाप सां वरसो वठंदा। तव्हां आया आहियो बेहद जे बाप सां बेहद जो सुख जो वरसो पाइण, अर्थात मनुष्य खां देवता ठहिण आया आहियो न। असां छो आया आहियूं, बेहद जे बाप खां बेहद सुख जो वरसो वठण लाइ आया आहियूं, अर्थात मनुष्य खां देवता ठहिण आया आहियूं। अच्छा मीठी मीठी सिकले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पतित सां पावन ठहिण लाइ ज्ञान योग में मजबूत थियणो आहे। आत्मा में जो खाद पई आहे उनखे यादि जी महिनत सां कढणो, उन खाद खे। ॿियो असां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण चोटी आहियूं, इन नशे में रहणो। ब्राह्मण ई वरसे जा अधिकारी आहिनि, छो जो शिव बाबा जा पोतरा आहिनि। त पहिरियों
वर्षे वर्षो वठण लाइ शिव बाबा जो पोतरो ठहिणो पियो। वरदाना पंहिंजी पावरफुल वृत्ति द्वारा पतित वायुमंडल खे पंहिंजी पावरफुल वृत्ति द्वारा पतित वायुमंडल के परिवर्तन करण वारा मास्टर पतित पावनी ठहंदा। कहिड़ो बि वायुमंडल हुजे लेकिन स्वयं जी शक्तिशाली वृत्ति वायुमंडल के बदली सकती आहे। वायुमंडल विकारी हूंदो लेकिन स्वयं जी वृत्ति निर्विकारी हुजे। जो पतित के पावन ठाहिण वारा आहिनि उहे पतित वायुमंडल जे वशीभूत न थी सघंदा आहिनि। मास्टर पतित पावनी ठही स्वयं जी पावरफुल वृत्ति सां अपवित्र व कमज़ोरी जो वायुमंडल मिटायो। उन्हनि जो वर्णन करे वायुमंडल न ठाहियो। है न, वर्णन बि करिणो आहे त शिव बाबा खे चओ बाबा अॼु ईअं थिए थो, है न, हिक ॿिए सां करे न करो। कमज़ोर व पतित वायुमंडल जो वर्णन करण भी पाप आहे। त वायुमंडल कहिड़ो बि हुजे, कुझु बि थींदो हुजे, सभु बाबा खे ॿुधायो, वायुमंडल खे ठीकु करो। स्लोगन आहे हाणे धरनी में परमात्मा पहचान जो बीज विझो त प्रत्यक्षता थींदी। धरनी में परमात्मा पहचान जो बीज विझो त बाबा जी प्रत्यक्षता थींदी। शिव बाबा जी प्रत्यक्षता थींदी। पहिरियों शिव बाबा जी पहचान जो बीज विझो। एॾो दिलि सां शिव बाबा चओ कि वो आत्मा खे भी पहचान थी वञे कि बाबा मुंहिंजो पिता जो ज्ञान आहे। अव्यक्त इशारो आहे। योग माना शांति जी शक्ति। उहा शांति जी शक्ति ॾाढो सहज स्वयं खे ऐं ॿिए खे परिवर्तन कंदी आहे। योग माना शांति जी शक्ति। वो शांति जी शक्ति ॾाढो सहज स्व खे ऐं ॿिए खे परिवर्तन कंदी आहे। इन सां व्यक्ति भी बदिली वेंदो त प्रकृति भी बदिली वेंदी। शांति जी शक्ति सां व्यक्तियुनि खे त मुख जो कोर्स कराए वठंदा आहे, लेकिन प्रकृति खे बदिलण लाइ शांति जी शक्ति अर्थात योग बल खपे। योग में जॾहिं ॿिया सभु संकल्प शांत थी वेंदा, हिकु ई संकल्प रहंदो, मां मुंहिंजो बाबा। इनखे ई पावरफुल योग चवंदा आहियूं। बाबा जे मिलण जी अनुभूति जे सवाइ ॿियो सभु संकल्प समाइजी वञे, कोई संकल्प ई न हुजे। तरी चईंदासीं ज्वाला रूप जी यादि, इन जंहिंसां ई परिवर्तन थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।